अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जी काफ़िले की सरबराह चौधरी शुजात सां मुलाक़ात। आसिफ ज़रदारी चौधरी शुजात जी रिहाइशगाह पहुची साणस मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान चौधरी शुजात तारिक बशीर चीमा ऐं रुखसाना बंगश भी मौजूद हुआ। आसिफ ज़रदारी ऐं चौधरी शुजात हुसैन जी मुल्क ऐं पंजाब जी सियासी सूरतहाल ते ॻाल्हि ॿोल कई। ये पन बिजली, ये शमसी तवानाई, ये हवा, पाकिस्तान का अपना कोयला, ये तो हमने इस्तेमाल न किया। दिन रात तेल इंपोर्ट हो रहा है और ऑयल इंपोर्ट हो रहा है और ये कार्टल्स ये डिक्टेट कर रहे हैं टर्म्स। आई थिंक टाइम इज कम वी गिव देम अ शट अप कॉल। तामीर और तरक्की वो अमल से होती है, मुसलसल अमल से, नारों से और धरनों से नहीं होती और खराबी से नहीं होती। जब तक के मुल्क के अंदर हमारे एक पॉलिटिकल स्टेबिलिटी नहीं आएगी, तरक्की आगे नहीं होगी। इसलिए नारे ना लगाएं और अमल पहम अमल से कौम को साबित करें। ये है हमारी परफॉर्मेंस और मैं समझता हूं कि उसके लिए हम सबको इकट्ठा होना होगा। अपने इख्तिलाफात से बालातर होकर, अपनी जाती पसंद और नापसंद से बालातर होकर हमें पाकिस्तान की खिदमत करनी होगी। रोवण ऐं पिटण, तमाशन या धरणनि सां कुझु नाहे थींदो। मुआशी तरक़ीअ लाइ मुल्क में सियासी इस्तेहकाम हुअणु ज़रूरी आहे। उहे कहिड़ियूं क़ुवतूं हुयूं जिन पन बिजली, विंड पावर ऐं शमसी तवानाई जे मनसूबनि ते कमु करण खां रोकियो। मंगला डैम जे में पन बिजली जे 2 यूनिट्स जी रिफ्रेशमेंट मनसूबे जी इफ्ताही तकरीब ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो, थर जो कोयलो दुनिया में कोयले जो सभ खां वॾो ज़ख़ीरो आहे जंहिं मां बिजली पैदा करण ते कमु करे रहिया आहियूं। ॿोॾि सबबि पाकिस्तान में वॾी तबाही आई आहे। मौसमियाती तब्दीली ते पाकिस्तान खे इंसाफ़ घुर्जे। रूस पाकिस्तान खे पेट्रोल ऐं डीज़ल रिआयती अघनि ते ॾियण लाइ राज़ी थी वियो। पेट्रोलियम वारे ममलकती वज़ीर मुसद्दिक़ मलिक चयो आहे त रूस जो दौरो इंसान जे उमीदुनि खां वधीक कामयाब रहियो। जनवरी जे ॿिए हफ़्ते दौरान रूस जो सरकारी वफ़द तवानाई वारे वज़ीर जी दौरो कंदो। रूस खां एलएनजी ख़रीदारी ते बि ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। बरसात ऐं ॿोॾि में माण्हुनि जो वॾो नुक़सान थियो आहे। 62,000 खां वधीक खानदान मुतासिर थिया। अक्सर इलाइक़नि मां पाणी निकाल थी चुको आहे। मुतासिरनि जी मदद लाइ एशियन तरक़ियाती बैंक 200 अरब रुपया डॉलर मुहैया कनि, जॾहिं त घरनि जी अॾावत लाइ फी घर 3 लख रुपया ॾींदासीं। वॾे वज़ीर मुराद अली शाह सिंध असेंबलीअ में बोर्ड जी सूरतहाल बाबति तफ़सीली ॿुधाए चयो त सिंध जी अक्सर इलाइक़नि मां बरसाती पाणी निकाल थियो आहे। 20 लख एकड़नि ते कणिक जी पोखी थी चुकी आहे। कणिक जो फी मणग 4,000 रुपया मुक़रर कयो वियो आहे। खैरपुर ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि में अञा पाणी मौजूदु आहे। बोर मुतासिरनि में 23,99,000 राशन बैग्स विराए चुका आहियूं। रिलीफ जे कम लाइ तरक़ियाती बजट मां 87 अरब रुपया कटौती कई आहे। वर्ल्ड बैंक सां ॻाल्हियूं जारी आहिनि। रक़म जो मामिलो डोनर्स कॉन्फ्रेंस में रखंदासीं। इलेक्शन कमीशन इमरान खान जी नाअहलीअ बैदि खेसि पार्टी चेयरमैनशिप तां हटाइण लाइ कार्रवाई शुरू करे छॾी। ज़रियनि जो चवणु आहे त इलेक्शन कमीशन इमरान खान खे पार्टी सरबराह तां हटाइण लाइ नोटिस जारी करे छॾियो आहे। इमरान खान खे पार्टी चेयरमैन जे उहिदे तां हटाइण वारे केस जी ॿुधणी 13 डिसंबर ते थींदी।
पीटीआई अॻवाणी अॻूणी वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर चयो आहे त पाकिस्तान ॾेवाले निकिरण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। मुख़्तलिफ़ शयुनि जी खोट ख़तरनाक सतह ते पहुची चुकी आहे। मार्केट में डॉलर जी खोट ॾेवाले खे ज़ाहिर करे थी। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हमाद अज़हर चयो त मईशत अॻु ई वॾे बुहरान जो शिकार आहे। हुकूमत चीन ऐं IMF जे आसिरे ते वेठल आहे। उत्तर प्रदेश में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन 5 दहशतगर्द मारिजी विया। पाक फौज जो एक जवान शहीद। ISPR मूजिब उत्तर प्रदेश में दहशतगर्दनि खिलाफ ॻुझे ते ऑपरेशन कयो वियो। ऑपरेशन दौरान 5 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूदी मवाद हथायो आहे। दहशतगर्दनि सां झेड़ींदे सिपाही नासिर खान शहादत माणी आहे। मारिजी वियल दहशतगर्दनि सिक्योरिटी फोर्सेस ते हमले मुलविस हुआ। फैसला ये किया गया है कि एंटी करप्शन डिपार्टमेंट वफाकी हुकूमत से रुजू करेगा ताकि कानून के मुताबिक इंटरपोल के जरिए रेड वारंट साबका डिप्टी कमिश्नर नौशेर फिरोज के इशू किए जा सके और उनको गिरफ्तार करके पाकिस्तान वापस लाया जाए ताकि कानून के मुताबिक कार्रवाई हो सके। इस हवाले से हुकूमत सिंध NHA के साथ रेगुलरली कांटेक्ट में है, इन टच है और बरवक्त सिंध हुकूमत की कार्रवाई की वजह से जो बरवक्त हमने FIR काटी, हम मटियारी से 42 करोड़ रुपए रिकवर करने में कामयाब हो पाए। और चूंकि हमने बरवक्त नौशेर फिरोज के लिए भी इंक्वायरी स्टार्ट कर दी थी तो हम ऐसे शवाहिद हासिल करने में कामयाब हो गए जो कि इरेगुलरिटीज और इलीगैलिटीज को कंफर्म करती है। सिंध हुकूमत पारां सखर हैदराबाद मोटरवे स्कैंडल खां पोइ परॾे फरार थी वियल अॻूणी DC नौशेर फिरोज ताशफिन आलम खे इंटरपोल ज़रिए गिरफ़्तार करे ॾे आणण जो फ़ैसिलो। रेड वारंट जारी करण लाइ वफ़ाक़ी सरकार खे दरख़्वास्त ॾिनी वेंदी। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त अॻूणो DC नौशेर फिरोज 18 नवंबर खां फरार आहे। खेसि ॾे हाणे शफ़ाफ़ जांच कराई वेंदी। मटियारी मां हड़प कयल 42 करोड़ रुपया वापसि कराए क़ौमी नाले में जमा कराया आहिनि। समूरी रक़म वापसि कराए करप्शन में मुलविस अमलदारनि खिलाफ़ कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। पार्टी क़यादत जॾहिं चवंदी एडमिनिस्ट्रेटर जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुसि। मोटरवे M6 लाइ ज़मीन जी ख़रीदारीअ में करप्शन जी जांच में अॻभराई। वधीक 7 जवाबदार गिरफ़्तार। एंटी करप्शन DC नौशेर फिरोज जी ऑफिस ते छापो हणी। अॻूणे DC JP अज़ीज़ अंसारी, अॻूणे अकाउंटेंट रुस्तम खोसो ऐं सोशल वेलफेयर ऑफिसर सज्जाद मेमून समेत 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियल में मुख़्तियारकार मेहरापुर शफ़ीक सुमरो, तपेदार गुलाम हकानी ऐं ॿिया बि शामिल। बासर रहमतुल्लाह सोलंकीअ जी प्रॉपर्टी सील करण लाइ कार्रवाई। संदसि बंगले ते पुलिस जो छापो। संदसि 3 मुलाज़िम नसीर सोलंकी, मुख़्तियार ऐं हाशिम सोलंकी गिरफ़्तार। बंगले ॿाहिरां पुलिस पिकट क़ाइम। रहमतुल्लाह सोलंकी जी परॾे फरार थियण जा इतला। नेब सखर DC ऑफिस जे अमले तपेदारनि ऐं खातेदारनि खे तलब करे वरितो। बिरासिटी मुख़्तियारकार ऑफिस ते एंटी करप्शन जो छापो रिकॉर्ड ते वठी छॾियो। एंटी करप्शन पारां 13 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ लाइ 4 महीननि ताईं असेंबलियूं टुरण वारे इम्कान खे रद्द करे छॾियो। अॻूणे आर्मी चीफ जनरल रिटायर्ड कमर जावेद बाजवा ते डबल गेम बाबति इमरान खान जा इल्ज़ाम भी बेबुनियाद करार। निजी TV खे इंटरव्यू ॾींदे चौधरी परवेज़ लाइ चयो त जनरल बाजवा खेसि इमरान जो साथ ॾियण लाइ चयो हो। इमरान खान पारां मीर सादिक ऐं मीर जाफ़िर जा लक़ब ॾियणु मुनासिब न हो। 4 महीननि ताईं पंजाब असेंबली टुरण न ॾींदासीं। इमरान खान खे वाज़े चयो हो त फ़ौजी ऑफिसरनि या जजिस ते FIR नथी कढ सघिजे। उस्मान बुज़दार 4 साल ज़ाया कया। मुंहिंजी ॻाल्हि मञी वञी हा त तहरीक इंसाफ़ जो नुक़सान न थिए हा। हुकूमत सां गैर रस्मी राब्ता जारी आहिनि। फ़ौज ऐं अदलिया सां वेझा वधाइण नथा चाहियूं।
असां लाॻापा बहितर करणु चाहियूं था, पर हुकूमत लाॻापनि खे ख़राब करण जी कोशिश करे रही आहे। फवाद चौधरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी कोशिश आहे त आम इलेक्शन तरफ़ वधूं। काफ़ लीग PTI जी इतादी आहे ऐं रहंदी। परवेज़ लाई ऐं मुनिस लाई सां मुलाक़ात थी आहे। मामला सलाह मशवरे सां अॻिते वधाईंदासीं। को बि आइन ऐं कानून खां मथां कदम न खयो वेंदो। काफली जगवाणी वफ़ाक़ी वज़ीर चौधरी सालिक हुसैन चयो आहे त PDM परवेज़ लाई खे वॾो वज़ीर नामज़द न करे हां त इमरान ख़ान खे CM न बणाए हां। ट्वीट बयान में चौधरी सालिक चयो आहे त PDM जो साथ ॾियणु काफली जो अंदरूनी फ़ैसिलो हो। चौधरी शुजात ऐं परवेज़ लाई पार्लियामानी मेंबरनि सां सलाह बाद फ़ैसिलो कयो हो। चौधरी शुजात हुसैन PDM खे ॾिनल ज़बान पूरी करण लाइ परवेज़ लाई ते काफ़ी ज़ोर भरियो हो। लाहौर हाईकोर्ट अदलिया मुखालिफ़ तक़रीरुनि ते PTI जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल असद उमर खे तौहीनी अदालत जो नोटिस जारी करे छॾियो। रावलपिंडी बेंच PTI जे धरणनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते असद उमर खे 7 डिसंबर ते ज़ाती हिसत में तलब करे वरितो। असद उमर जी तक़रीर जो वीडियो ऐं ट्रांसक्रिप्ट भी पेश करण जो हुकुम। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त असद उमर 26 नवंबर वारे जलसे में जजिस खे निशानो बणाए अदालतुनि खे तकरारी बणायो। अदालतुनि ख़िलाफ़ तौहीन जो लफ़्ज़ इस्तेमाल कया। जस्टिस जवाद हसन रिमार्क्स में चयो त आइन जी आर्टिकल 14 तहत कंहिं बि इदारे या शख़्स खे तकरार नथो बणाए सघिजे। अदालत खे आर्टिकल 204B तहत सज़ा ॾियण जो अख्तियार आहे। पाकिस्तान जे परॾेही तर्जुमान चयो आहे त काबिल में पाकिस्तान जे हेड ऑफ मिशन ते हमले जी जांच जारी आहे। अफ़गान इंतज़ामिया सां राब्ते में आहियूं। यकीन आहे त मामले जी जांच मुकमल थींदी ऐं ज़िम्मेवारनि जो एहतिसाब थींदो। जहलम में मेजर मोहम्मद अकरम शहीद निशाने हैदर जी 51वीं वरसी मल्हाई वई। GOC मेजर जनरल नदीम अशरफ शहीद जे मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़ी। ISPR मुताबिक़ पाक फ़ौज जे चुस्त जथे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। तक़रीब में सिविल अस्करी क़यादत ऐं शहीद जे वारसनि शिरकत कई। मिशानालो बंद थी रहे 7, 8, 9 महीने खां पोइ वञी खुले थो। 10 में हिते खुले थो। पोइ हिन खां पोइ असांजो इहो कारोबार आहे। केॾी महिल दिहाड़ी मिलंदी आहे वेंदा आहियूं न त वेठा हूंदा आहियूं। 3-4 महीना त पका आहिनि पर छा चवंदा एॾो पाणी बीठो आहे जाग नथा चालू थियनि त माण्हू केॾा वेंदो गरीब माण्हू। असांजी मजदूरी 300 रुपया ॾिए थो जमा करे थो। पर 6 महीना वरी इहो 6 महीने में 9 महीना असांजो माना ख़र्च बि थी थो। वरी इहो लाहे थो। सिंध जे पहिरें सिंधी सैटेलाइट चैनल ऐं मारूड़नि जो आवाज़ सभ खां पहिरीं आला ऐवाननि ताईं पहुचाईंदड़ KTN न्यूज़ लाइ आलमी अवार्ड हिलाल अहमद सोसाइटी ऐं सेंटर फॉर एक्सीलेंस इन जर्नलिज़म पारां बोर्ड दौरान इंसानी बुनियादनि ते बहितरीन रिपोर्टिंग जो अवार्ड ॾिनो वियो।
मीरपुर खास ज़िले में बोर दौरान सिरुनि जे बठनि ते कम कंदड़ मज़दूरनि जी ख़राब हालत के KTN न्यूज़ से रिपोर्टर शाहिद खासकेली मंजर ते आंदो हो। कराची में तकरीब दौरान आलमी हिलाल अहमद सोसाइटी सेंटर फॉर एक्सीलेंस इन जर्नलिज्म पारां मुल्क के नामियारे सहाफ़ी मुस्तला खान KTN न्यूज़ से रिपोर्टर शाहिद खासकेली के एवार्ड ॾिनो। बोर दौरान इंसानी बुनियादनि ते कयल रिपोर्टिंग बाबति समूरे मुल्क मां सहाफ़ियुनि खां संदन रिपोर्ट्स एवार्ड जे नामज़दगी लाइ घुरायूं वयूं हुयूं। जामशोरो पुलिस सिंध यूनिवर्सिटी के मुबैना तौर गुम कयल 5 शागिर्दनि मां 4 शागिर्दनि की गिरफ्तारी ज़ाहिर करे छॾी। पुलिस शागिर्दनि के अदालत में पेश करे छॾियो। एक शागिर्द निज़ाम सुमूरो के ज़ाहिर न कयो वियो। अमर आकाश लाखो, ज़ुहैब लाखो, अरसलान आरिसर ऐं कुद्दूस आरिसर के पुलिस फर्स्ट सिविल जज जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कियो। अदालत शागिर्दनि जो 14 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾियण वारी इस्तदा रद्द कंदे खेसि केस दहशतगर्द अदालत में मुंतकिल करे छॾियो। ठरी मीरवा में एकता ॾिहाड़ो मल्हाइण ते 18 नौजवाननि ते केस दाख़िल करे छॾियो। सिंध हुकूमत करप्शन इल्ज़ाम हेठि आयल ऑफिसर वकार अहमद कादरी थरकोल वाटर वर्क्स मीरपुर खास जो प्रोजेक्ट डायरेक्टर मुक़रर। नोटिफिकेशन जारी। RBOD 2 में करप्शन के इल्ज़ाम हेठि आयल वकार अहमद के 20 ग्रेड में तरक्की ॾेई PD मुक़रर कयो वियो। फरवरी 2020 में स्कैंडल बाबति एंटी करप्शन टेक्निकल रिपोर्ट में 17 कामोरनि के ज़िम्मेवार करार ॾिनो वियो हो, जिन में वकार अहमद कादरी भी शामिल हो।